नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद लॻ ॻोठ हाजी रहीम ओठो जे रवासी मसामात नजमा ओठो पंहिंजे पीउ जुडो ओठो ऐं मां मसामात मारल सां गॾिजी तालका प्रेस क्लब पहुची पंहिंजे मुड़ुस ऐं सोहरे जे ज़ुल्म ख़िलाफ़ दाहींदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस राशिद ओठो ऐं सोहरो सावण ओठो घर अंदरि रहण नथा ॾियनि ऐं बिना जवाज़ ॿई ॼणा रोज़ मारकुट ऐं तशदुद कनि था। हिन चयो त मुंहिंजो मुड़ुस ऐं सोहरो चवे थो त तूं तलाक वठी हितां हली वञ न त तोखे मारे छॾींदासीं। हिन चयो त मूंखे हिकु मासूम ॿार आहे ऐं 6 महीननि जी उमेद सां बि आहियां, मूंसां वॾो ज़ुल्म करे रहिया आहिनि। हिन चयो आहे त ताज़ो मुंहिंजो मुड़ुस सोहरो मूंखे मारकुट करे घरां कढी छॾियो, मां पंहिंजे माइटनि वटि रहां थी। इन SSP नवाब शाह ऐं DSP ऐं SHO काज़ी अहमद खां मुतालबो कंदे घुर कई त मूंखे मुंहिंजे मुड़ुस ऐं सोहरो बिना जवाज़ मारकुट करे घरां कढियो आहे, उन मथां केस दाख़िल करे खेसि गिरफ्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।